नवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त के रानीपुर मां ख़बर ॾींदाऊं त 1 महीनो अॻु खैरपुर जी अदालत में पसंद जी शादी कंदड़ जोड़े खे जान जो ख़तरो तहफ़ुज़ फराहम करण जी अपील कुंभ थाणे जे हद ॻोठ बाठेरो वासी अतिया नाज़ सोनियो सागी ॻोठ जे रहवासी बादशाह ॾिनू सोनियो सां पसंद जो परणो करण बाद दरबदरी वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहिनि। जोड़े नेशनल प्रेस क्लब रानीपुर पहुची एहतजाज कंदे अतिया नाज़ सोनियो चयो त मां तलाक याफ़्ता आहियां। 1 महीनो अॻु मां सागी ॻोठ जे रहवासी बादशाह ॾिनू सोनियो सां पसंद शादी कई है। पसंद जो परणो करण बाद दरबदरी वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहियूं। मुंहिंजा माइट पीउ गुल मोहम्मद सोनियो, भाउ सजाद सोनियो, ॻोठ जा बासर साबिर ख़ासकेली अमीर बख्श गोस बख्श ऐं ॿिया मारण चाहिनि था। गुज़िरियल राति मुंहिंजे माइटनि मुंहिंजे मुड़ुस ऐं ॾेरनि मथां कुंभ थाणे ते कूड़ो केस दाख़िल करायो आहे। कुंभ पुलिस रिश्वत वठी मुंहिंजे मुड़ुस जे माइटनि खे तंग करे रही आहे। हिननि चयो त मां पंहिंजी मर्ज़ी सां पसंद जो परणो कयो आहे। SSP खैरपुर खे अपील आहे त असांखे तहफ़ुज़ फराहम कयो वञे ऐं मुंहिंजे मुड़ुस ऐं ॾेरनि मथां दाख़िल कूड़ो केस ख़त्म करायो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।